वज़ीर आज़म M6 हैदराबाद सखर मोटरवे मंसूबे जी पीड़ जो पत्थर रखी छॾियो। सखर हैदराबाद में कोठाल तक़रीबुनि खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सखर हैदराबाद मोटरवे मंसूबे जो कमु 3 खरब 7 अरब रुपयनि जे ख़र्च सां 2.5 सालनि में मुकमल थी वेंदो। मंसूबे सां ज़मीनी मुफ़ासिला घटिजी वेंदा, अवाम ऐं ट्रांसपोर्टर्स खे सहूलियत मिलंदी। प्रोजेक्ट पब्लिक पार्टनरशिप तहत मुकमल कयो वेंदो। ईंदड़ फेज़ में सखर रोड़ी पुल खे तामीर कंदासीं। वरी वज़ीर सईद मुराद अली शाह जाइज़ मुतालबा पेश कया। बोर्ड सबबि सभ खां वधीक नुक़सान सिंध में थियो। अहसास आहे त सिंध जा बोर्ड मुतासिर सीअ में कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ईंदड़ हफ़्ते सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदो। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह पारां वज़ीर आज़म खां नेशनल हाईवे अथॉरिटी में 25,000 नौकरियुनि जो मुतालबो। संदसि चवणु आहे त सिंध जो अवाम उमीद करे थो त मोटरवे मंसूबो तुर्त मुकमल थींदो। मंसूबे जूं नौकरियूं मुक़ामी माण्हुनि खे मिलणु घुरिजनि। सखर हैदराबाद मोटरवे ते 3.5 सालनि दौरान को कमु न थियो। गुज़िरियल हुकूमत मां का बि उमीद न हुई। माज़ीअ में आसिफ अली ज़रदारी नवाज़ शरीफ़ हैदराबाद लाइ ख़ासि स्कीमूं ॾिनियूं। बोर्ड मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण लाइ 350 अरब रुपयनि जी ज़रूरत आहे। हैदराबाद सखर पुराणनि रस्तनि खे बि नज़रअंदाज़ न करणु घुरिजे। वज़ीर आज़म खे नेशनल हाईवे लाइ फंड्स जी दरख़्वास्त कई आहे। सूबे में अमन अमान जी सूरत हाल अॻु खां बहितर आहे। धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ पुलिस कार्रवाई करे रही आहे। पाकिस्तान इलाइक़े में अमन लाइ अहम किरदारु अदा करे रहियो आहे ऐं समूरनि मुल्कनि सां एहतराम ते ॿधल लाॻापा घुरे थो। पर अमन ऐं मुस्तहकम अफ़गानिस्तान ख़िते जे अमन लाइ अहम आहे। अफ़गान मसइले जे हल लाइ गॾियल क़ौमुनि खे किरदारु अदा करणु घुरिजे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इंडोनेशियन टीवी खे इंटरव्यू संदसि चवणु आहे त दहशतगर्दी ऐं इस्लामोफोबिया मौजूदा दौर जा वॾा मसइला आहिनि। पाकिस्तान जमहूरियत खे हथी वठण ते यकीन रखे थो। औरतुनि खे बाइख़्तियार बणाइण शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मिशन हो। जौहर टाउन लाहौर धमाके में भारत मुलविस करार। पाकिस्तान पारां सबूत इंटरनेशनल कम्युनिटी आॾो पेश करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त 23 जून ते जौहर टाउन में हिकु बम धमाको थियो हो। संदन एजेंसियुनि दहशतगर्दी जा वाज़ेह पकड़िया आहिनि। भारत ॾोह जो एतराफ़ कयो आहे। माज़ीअ में मस्जिदुनि ऐं इमाम बारगाहुनि खे निशानो बणायो वियो। पाकिस्तान में हर दहशतगर्दीअ जे पोयां भारत जो हथु आहे। एडिशनल IG CTD पंजाब इमरान महमूद चयो आहे त वाक़े जे 24 कलाकनि बाद 3 दहशतगर्दनि पीटर पॉल डेविड सजाद हुसैन ऐं ज़ियाउल्लाह खे गिरफ़्तार कयो वियो हो, जिन मां पीटर पॉल डेविड भारतीय ॻुझे इदारे सां राब्ते में हो। पब्लिक अकाउंट्स कमेटी वज़ीर आज़म फ़ौजी सरबराहनि ऐं जजनि जे मिलंदड़ तोहफ़नि जो रिकॉर्ड तलब करे वरितो। PAC चेयरमैन नूर आलम ख़ान तोशाखाना जो गुज़िरियल 10 सालनि जो रिकॉर्ड बि तलब करे वरितो। संदसि चवणु आहे त सियासतदाननि, जजनि, कामोरनि समेत समूरनि माण्हुनि खे मिलंदड़ तोहफ़नि जो रिकॉर्ड पेश कयो वञे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त असेंबली तोड़ वारो मामले ते काफ लीग ऐं PTI हिक पेज ते आहिनि। 20 डिसंबर खां अॻु असेंबली तोड़ण जी तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। संदसि सियासत मुल्क खां मथां ई नाहे। PDM हुकूमत मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो आहे। सिंध जे सुद समाव वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त KP असेंबलियूं जेतिरियूं बि तरमीमूं करे इमरान नियाज़ी कानून जी पकड़ खां बची नथो सघे। अॻूणो वज़ीर आज़म सरकारी हेलीकॉप्टर रिक्शा वांगुरु इस्तेमालु कयो। इमरान नियाज़ी जी गैर क़ानूनी कमनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ कानून में तरमीमूं कयूं पियूं वञनि। KP हुकूमत जा वसीला हथ टोके सादिक ऐं अमीन ते ख़र्च कया पिया वञनि। नैब कानून में तरमीमुनि असेंबली कई पई जेका पाण मुकमल ई न आहे। ॾिसणो आहे त नामुकमल असेंबली कानून साज़ी करे सघे थी या न। नैब तरमीम करण जो फ़ाइदो रुॻो तरमीम करण वारनि खे ई थियो आहे। अदालत फ़ैसिलनि बावजूदि करप्शन ख़त्म नाहे थी। करप्शन जी कंहिं बि सूरत में मुआफ़ी न हुअणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट में PTI चेयरमैन इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सियासी हिकमत अमली सबबि अधु खां वधीक असेंबली ख़ाली आहे। पार्लियामेंट जो कमु आहे सिस्टम जी बहितरीअ लाइ कानून ठाहे ऐं अमल कराए। सूबनि में हर 5 महीननि बाद IG ऐं हर 3 महीने बाद SHO तब्दील थी वेंदो आहे।
इलेक्शन कमीशन तौहीन अदालत केस में इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी खे तलब करे वरितो। पीटीआई जे वकील दलील ॾींदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट में इलेक्शन कमीशन जी अपील ते लिखत में फ़ैसिलो नाहे आयो। मुनासिब हूंदो त सुप्रीम कोर्ट जी गाइडलाइंस ऐं फ़ैसिलो अचणु ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन ॿुधणी 3 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। सेहत खाते वारे वफ़ाक़ी वज़ारत मुल्क में इंसानी हयाती बचाईंदड़ दवाउनि जे बहिराण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। दवाउनि जे कचे माल लाइ LCs न खोलियूं वयूं त दवाउनि जे संगीन बहिराण जो ख़दशो आहे। दवा साज़ कंपनियुनि वटि रुॻो कुझु हफ़्तनि जो कचो माल बचियो आहे। सिहत वारी वज़ारत जो नाणे वारी वज़ारत खे ख़त। तालीम खाते कराची हैदराबाद डिवीजन में मकानी चूंडनि जे सिलसिले में मुक़ररनि ऐं बदिलनि ते पाबंदी लागू करे छॾी। नोटिफिकेशन जारी। इलेक्शन कमीशन पारां सिंध में 15 जनवरी खां कराची ऐं हैदराबाद डिवीजन में मकानी चूंडूं कराइण जो ऐलान आहे। मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल में अॻूणे AC ऐं बैंक मैनेजर 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। एंटी करप्शन टीम पारां अॻूणे असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद मंसूर अब्बासी ऐं बैंक मैनेजर ताबिश शाह खे हैदराबाद जी अदालत में पेश कयो वियो। अदालत पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। M6 मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल में मुलविस जवाबदार रहमतुल्लाह सोलंकी जे पुटनि जे पैसनि सां खेॾण जी टिकटॉक वीडियो वायरल। वीडियो में ठेकेदार जे पुट रज़ाक ऐं रफ़ीक खे हज़ार ऐं 5-5 रुपयनि जी डस्टनि सां खेॾंदे ऐं मस्तियूं कंदे ॾिसी सघिजे थो। पीरगोठ भरिसां पीउ पारां घर में 3 महीननि खां क़ैद कयल 2 मासूम ॿारड़ा बाज़ियाब। पुलिस कोट दीनल शाह पाड़े में घर ते छापो हणी दुआ ऐं हसन अली खिलजी खे हथ करे संदन ॾाॾे हवाले करे छॾियो। हैदराबाद इलाइक़े भिटाई नगर में तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल ते चढ़ी वियो। हादसे में पीउ पंहिंजी 5 वरनि जे मासूम पुट समेत थी भाट जी फौत। वाक़े बाद फौत थी पीउ पुट जा मढ़ इस्पताल मुंतक़िल। खैरपुर में हिंदू बिरादरी पारां मसाण वेंदड़ रस्ते में गंदो पाणी बीहण ख़िलाफ़ फौती औरत जो लाश रखी एहतजाज। म्यूनिसिपल अमले ख़िलाफ़ नारेबाज़ी। ऐं दुनिया में पहिरियों भेरो नई नस्ल लाइ सिगरेट जो विकिरो गैर क़ानूनी करार। न्यूज़ीलैंड नए कानून जी मंज़ूरी ॾींदे ईंदड़ नस्ल लाइ सिगरेट ख़रीद करणु गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। मंज़ूर कयल कानून तहत 14 साल या उन खां घटि उमिरि जे ॿारनि लाइ समूरी ज़िंदगीअ लाइ सिगरेट ख़रीदणु नामुमकिन बणाए ॾींदो।